असांजे घर जो कोयलो जेको मोर कैनाल्स जे हिसाब सां बबरलो बाईपास ते धरणो लॻल आहे, जंहिंमें 17 तारीख़ खां शुरू आहे, अॼु 23 तारीख़ आहे, उहो ऑल ट्रैफिक बंदि आहे। हाणे हीउ कोयलो असांजो थर जो जेको वञे पियो पंजाब, हीउ ॾिसो हुननि जी गाॾियुनि खे बाहि लॻी आहे। असांखे ख़बर ई न आहे। हीअ ज़िंदगी में मूं पंहिंजे सिर पाण अॼु ॾिठो आहे हीउ कोयलो, त हीउ कोयलो हीअं थींदो आहे जेको वञे पियो। असां बि न ॾिठो आहे। असांजी सिंध जी प्रॉपर्टी आहे, असांजी सिंध जी मिल्कियत आहे, असांखे ख़बर न आहे। जेको हीउ ॿाहिरि खजी पियो वञे ऐं उते वञी पंजाब जूं ॿुधूं था वॾियूं वॾियूं फैक्ट्रियूं। असांखे हिकिड़े बल्ब ॿारण जे एवज़ रेंजर्स घुराए असांखे गिरफ़्तार कयो थो वञे, पुलिस घुराए गिरफ़्तार कयो थो वञे। तव्हां बल्ब छो था ॿारियो? बाबा तव्हां चोर आहियो। असांखे हथ सां चहिरायो हिननि बाबा वारा अची, बाबा एसी छो थो हलाए? हुन ते पैसा ॾे न 50,000 तूं एसी फ्री में हलाए न। हाणे जेके हिरी आहे साईं काॾा मुड़ंदा, हाणे चोरीअ ते हिराए असांखे इहो ब्लेम था कनि त बाबा तव्हां चोर आहियो। हाणे ही छा आहे? ही साधन जो कमु आहे। प्रॉपर्टी सिंध जी आहे, मिल्कियत सिंध जी आहे, वञे सॼी पंजाब थी। हिते लथल असां कॾहिं ज़िंदगी में ही न ॾिठो आहे कोयलो। त को हीअं बि थींदो आहे कोयलो? ही सॼो सोन आहे, जंहिं ते पंजाब जूं फैक्ट्रियूं ऐं पंजाब जो जेको आहे त टोटल इंडस्ट्री हिन ते हले थी। पर ही असां हुन लाइ असांजे हर चौंक ते फ़क़ीर आहे, हर विख ते फ़क़ीर आहे। सॼी सिंध ग़रीब पिनाए भींग भांग कई अथनि, तबाह कई अथनि, बर्बाद कई अथनि। पर असांजी प्रॉपर्टी होॾे वञनि पियूं, हू अमीर शाहूकार थी विया। असांखे पोइ बीहंदा तव्हां चोर आहियो, भाउ तव्हां बिजली चोर आहियो, भाउ तव्हां फलाणा आहियो, तव्हां डाकू आहियो। धाड़ियल कल्चर असां वटि पंजाब में हिकिड़ो माण्हू बि अॻुवाट नथो थिए। हिनमहिल ताईं सोशल मीडिया दुनिया जी आहे, सिंध जी न आहे। हिकिड़ो वीडियो मूं पंहिंजी लाइफ में न ॾिठो आहे त पंजाब में को माण्हू अॻुवा थियो हुजे। हिननि हथ सां ॼाणी वाणी धाड़ियल पैदा कया। हिन खां वधीक धाड़ा के ॿिया हितां वारा धाड़ियल असांखे फुरनि, पंजाब वारा धाड़ियल असांजो मैदनियात, असांजी गैस, असांजो पेट्रोल, असांजो कोयलो जेको उहे खई वञनि। यार ही ज़ुल्म आहे, ही ज़ुल्म आहे। ही हक़ घुर त मारिया था वञूं। यार हेॾी नाजाइज़ी असां पाकिस्तान में रहण जी एॾी सज़ा असांखे आख़िर छो? छाजे लाइ? असीं पाकिस्तानी आहियूं, असीं मुंहिंबे वतन आहियूं। असीं सभ खां पहिरीं सिंध करारदाद पाकिस्तान सभ खां पहिरीं सिंध मंज़ूर कई आहे। उनजी सज़ा ई आहे त ही जेको तव्हां ॾिसो था केतिरो अहिड़ो लखे टन कोयलो असांजो डेली मुंतकिल थो थिए पंजाब। ऐं असां लहू ई न गाॾीअ खां पेर ई न पाए त 5-10 फ़क़ीर असांखे वकोड़े था वञनि त बाबा ख़ैर ॾे। असांखे एॾी गुरबत बदहाली बुख ॾिनी अथनि। इहो छो? कहिड़ी सज़ा आहे? छाजे लाइ असां सां ईअं पियो थिए? हक़ घुरूं था, सुभाणे कंहिं कुंड पासे सां असांजो लाश पियो हूंदो, उहो मोहल पियो हूंदो। बाबा हक़ न घुर। कमीना माण्हू असांजे मथां मुसलत कया विया आहिनि, जंहिंखे ख़बर ई न आहे। अयाज़ लतीफ़ अली जे जहिड़ो माण्हू हिकु बदकिरदार खां हारजी थो वञे। ज़ैन शाह जहिड़ो माण्हू हिकु बदकिरदार हिकिड़े जाहिल ॼट वॾेरे जे हथां इलेक्शन हारायो थो वञे हुनखे। अहिड़ा माण्हू जेकॾहिं अचनि, तव्हां पाकिस्तान जा ख़ैरख़्वाह आहियो त तव्हां सही माना में इलेक्शनियूं करायो त माण्हुनि मां ताव नफ़रत घटिजे। तव्हां अहिड़ी इलेक्शन करायो था जंहिंमें पंहिंजा अंग अखर ठाहे अवा हिकिड़े बददिमाग़ हिकिड़े गॾह इंसान खे तव्हां असेंबली में पहुचायो था, जेको अवाम जे लाइ बिड़क बि नथो ॻाल्हाए, जेको हरामी रुगो पंहिंजो पाण खे ऐश इशरत में विझी हिन अवाम, हिन मिसकिननि मारूअड़नि माण्हुनि जूं झुगा झण भींग कयूं वेठो आहे। ॿहिराड़ियूं असांजूं जन्नत जो ॾेख हुयूं, उहे ॿहिराड़ियूं असांजूं अॼु दोज़ख जो ॾेख थियूं ॾियनि। लानती वॾेरा उते पैदा करे जन माण्हुनि खे वेड़ाए माराए तबाह बर्बाद करे छॾियो। अहिड़ा तव्हां हालात पैदा कया आहिनि। इन हालातनि में तव्हां सां माण्हू मोहबत कंदा? तव्हां खां सुवाल आहे, जॾहिं तव्हां माण्हुनि खे एॾो बदज़न कंदव। आख़िर असांजो पाणी आहे, पाणी सभु कंहिं जीवत जी सभ जी ज़रूरत आहे। पखी हुजे, पखण हुजे, इंसान हुजे, जानवर हुजे, ढोर हुजे, ढगो हुजे, केर बि हुजे, पाणी हुनजी ज़रूरत आहे। असांजो पाणी बि तव्हां खसियो आहे। असांजो पाणी खसींदो त ही जेके 7 करोड़ अवाम